काफ़ी ॿाहिरो सिंध जूं हालतूं हथ वठी ख़राब कयूं वयूं आहिनि। सिंध जे शहरनि जो अमन तबाह कयो वियो आहे। माण्हू अगवा कया वञनि था, क़त्ल कया वञनि था, केर बि महफ़ूज़ न आहे। लाक़ानूनीयत जो राज आहे। सरकार माण्हूअ खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम वई आहे। उत्तर सिंध जा शहर सिजु लहण सां बंदि थी वञनि था। को बि कानून न आहे, इंसाफ़ न आहे, गैर यकीनीअ वारी सूरत हाल आहे। माण्हू हर वक़्तु अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। लाड़काणे जी बदअमनीअ बि तव्हां साफ़ इन जे अॻियां आहे। हर माण्हू गैर महफ़ूज़ आहे। सिंधी हिंदू नौजवाननि खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। नऊं देरो में हिंदू सिंधी नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। कंदकोट, कशमोर, घोटकी, जेकमबाद, सखर, शिकारपुर ज़िलनि जो मुकमल तौर ते अमन तबाह आहे। सिंध में पीपुल्स पार्टीअ जी सरकार रुगो करप्शन, लुटमार, सिंध जे वसीलनि ते सौदो करणु, सिंधू दरिया जो सौदो करण में पूरी आहे। अहिड़ी नाल सरकार जी नुमाइंदनि वज़ीरनि मशीरनि जो घेराव कंदासीं। सिंध जे शहरनि जे अमन जी बहालीअ लाइ सॼी सिंध में जिदोजहद करे रहिया आहियूं। सिंध में कानून ऐं इंसाफ़ जी बहालीअ लाइ जिदोजहद करे रहिया आहियूं। साफ़ ई ॿाहिरो मौजूदा वक़्त में सभ खां वॾो मसइलो सिंधू दरिया मथां ठहंदड़ छह केनालनि जो आहे, जेको ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। तंहिं करे दरिया खे बचाइण जी जिदोजहद करे रहिया आहियूं। 23 फेबरवरीअ ते ज़िले कशमोर कंदकोट जे डेरा मोड़ वटि धरणे जो सॾु ॾिनो आहे, जंहिं में सिंधी क़ौम खे शिरकत जी दावत ॾियां थो। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.